गंबड़ भरसा सूफी शायर हजरत सचल सरमस्ती दरगाह ते निगरान वज़ीर आला सिंध मकबूल बाकर जी आमद सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया। निगरान वज़ीर आला सिंध मकबूल बाकर जी दरगाह ते हाज़री भरे हजरत सचल सरमस्ती मज़ार ते चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। निगरान वज़ीर आला सिंध मकबूल बाकर जी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो महांगाई खे घटि करण लाइ टीमूं जोड़े इंस्पेक्शन कराए जल्दी महांगाई खे काबू में करण लाइ तयार आहियूं ऐं दरगाह हजरत सचल सरमस्ती मरम्मत लाइ जल्दी फंड जारी कंदासीं। हजरत सचल सरमस्त हिक वॾी ऐं रूहानी शख्सियत हुई। सूफ़िन जे कलामनि खे उजागर करण लाइ अमन इस्तेकाम ऐं इतिहाद जी ज़रूरत आहे। मीडिया अहम किरदार अदा करे रही आहे। निगरान वज़ीर आला सिंध मकबूल बाकिर खे सिंध जे सूफ़ी निशानी गेड़ू पग ॿधाई वई। उन मौक़े ते कमिश्नर सखर DC खड़पुर ऐं सेक्रेटरी औकाफ भरपूर नमूने सां निगरान वज़ीर आला सिंध जो इस्तक़बाल कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।